नाज़रीन, पूरी सिंध जी कराची में भी वक्फे से बरसातुन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असां सां वीडियो लिंक ते मौजूद है अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा सूरत हाल है इन वक्त? जी बिल्कुल, कराची अंदर बरसात जो सिलसिलो वक्फे से जारी है। जैसे त कराची के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात हींअर भी हली रही है। बरसात पवण सबब केतरा ही इलाइक़ा पानी हेठि आहिनि, पर हिन वक्त मां वाज़े कंदो रहां त बरसात जे तमामु वॾे वहिकिर जेको मली नदी जे थ्रू कोरंगी काज़वे खे क्रॉस करे रहियो आहे। हीअ मुंहिंजे बैकग्राउंड में कोरंगी काज़वे जी जॻह आहे जिथे जेको आहे सो हीअ पाणी मली नदी जो क्रॉस करे रहियो आहे। हिन वक़्तु असीं उन जॻह ते मौजूद आहियूं जिथां क्रॉस थींदे कोरंगी क्रीक यानी कि समुंड में जेकी छोड़ कंदो हीअ पाणी। जॾहिं त मां वाज़े कंदो रहां त अॼु मौसमियात खाते पर आगाही कई वई आहे त कराची जे केतिरनि ई इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति जारी रहण खां पोइ राति ताईं जारी रहंदी। उन खां पोइ जेको सिस्टम आहे बरसाती उहो कमज़ोर थींदो, पर ॾिसण में इहो पियो अचे त हिन वक़्तु ताईं जेको आहे सो पूरे कराची जे मथां बादल छायल आहिनि ऐं जेको आहे सो हिन वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पवण खां पोइ जेके रोड रस्ता आहिनि उहे पाणी हेठि थी विया आहिनि। ऐं ॾिसणो इहो आहे त मौसमियात खाते जे कदी खां पोइ जेको आहे उहो सिस्टम बिल्कुलु ख़तमु थो थी वञे या जेको आहे अञा बरसाति जारी रहंदी। पर मां वाज़े कंदो रहां त पुलिस पारां जेको आहे सो अलर्ट जारी कयो वियो आहे त रोडनि ते निकिरण खां अॻु जेको आहे सो पंहिंजो एहतियाती तदाबीर जेके उहे पंहिंजो अपनायो। उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते जेके कराची इंतिज़ामिया बार बार अलर्ट जारी करे रहिया आहे त ख़्वामख़्वाह जेको आहे सो रोडनि ते न निकिरो ऐं बरसाति पवण सबबि जेको आहे तव्हांखे ॾुखियाई थींदियूं, तंहिं करे पंहिंजे घरनि में मौजूदु रहण जी पिणु जेको आहे हिदायत कई वई आहे।